कराची जे इलाइक़े लियारी में घणमाड़ इमारत किरण सबब ढेर मां वधीक 7 ॼणनि जा लाश हथ फोतियुनि जो अंग वधी 21 थी वियो। ढेर जी खोटराई इमदादी कार्रवाई ॿिए ॾींहुं बि जारी। ताज़ो परिणियल जोड़े जा लाश अञा हथ न अची सघिया। कराची जे ज़िले ॾखण जे DC जो चवणु आहे त तबाह थियल इमारत में इमदादी कार्रवायूं 70% मुकमल कई वियूं आहिनि। लॻे थो त माण्हू ॿाहिरि निकिरण लाइ भॼण दौरान मुख्य दरवाज़े में फासी पिया आहिनि। ओल्ड सिटी एरिया में ज़बून इमारत ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वेंदो। पुराणियुनि इमारतुनि जे रहिवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ प्लान तयारु कयो वियो आहे। लियारी वाक़ियो पहिरियों न आहे। कराची में केतिरा ई वाक़िया थी चुका आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ज़बून इमारत ख़ाली कराइण बदिरां नोटिस जारी करे जान छॾाई। कराची माफ़िया जी वकड़ में आहे। भत्ता, टैंकर, कुंडा ऐं गैर क़ानूनी अॾावत माफ़िया सरगर्म आहे। मुख़ालिफ़ धुर अॻवान अली ख़ुर्शीदी कराची में भत्ताखोरी ऐं गैर क़ानूनी अॾावतुनि जी ज़िम्मेवार मुतहदा आहे। 2000 खां शहर में गैर क़ानूनी पोर्शन जी अॾावत जी शुरूआत थी। MKM जे सेक्टर ऐं यूनिट ज़रिए शहर में गैर क़ानूनी अॾावतूं कराई वयूं। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि इदारनि में सिस्टम अॼु बि मुतहदा जे मातहत आहे। सिंध सरकार जी तर्जुमान सादिया जावेद मुमलकती वज़ीर खियलदास कोहिस्तानी, नून लीग सेनेटर निहाल हाशमी ऐं वफ़ाक़ी सरकार जे तर्जुमान राजा अंसारी तरफ़ां लियारीअ जो दौरो, इमारत किरण वारे हंध जो मुआइनो, पोतनि जे वारसनि सां मुलाक़ात। खियलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त हादसे ते कंहिं बि क़िस्म जी सियासत न थियणु घुरिजे। इमदादी कार्रवाइनि मां वारिस ऐं मुतासिर मुतमइन आहिनि। सिंध सरकार पंहिंजी ज़िम्मेवारी बहितर नमूने निभाए रही आहे। इमदादी कार्रवाइनि खां पोइ ग़फ़लत जे ज़िम्मेवारनि जो फ़ैसिलो थींदो। वफ़ाक़ी हुकूमत मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदी और शहरियुनि खे अकेलो न छॾींदा। सोशल मीडिया की खबरों में बिल्कुल ना जाएं। मेरे ख्याल में लोगों को तकलीफ है कि सारे इकट्ठे हैं, तो वो इसलिए पहली दफ़ा पॉलिटिशियंस, गवर्नमेंट और हमारी जो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट है वो सारी इकट्ठी है, तो लोगों को तकलीफ होती है, तो वो लोग इस तरह की बातें करें। मेरी रिक्वेस्ट है कि 2 दिन पॉलिटिकल बातों से परहेज किया जाए। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां सदर आसिफ अली ज़रदारी खे हटाइण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त पहिरियों भेरो सियासत, हुकूमत ऐं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट गॾु आहिनि। कुझु माण्हुनि खे तकलीफ़ आहे, जिन माण्हुनि खे तकलीफ़ आहे उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि पिया। सोशल मीडिया जी ख़बरुनि ते ध्यानु न ॾियणु घुरिजे। मुहर्रम अल हराम दौरान सियासत ते ॻाल्हाइण खां पासो कयो वञे। दहशतगर्दनि वांगुरु धाड़ेलनि जो बि ख़ात्मो कयो वेंदो। रोड़ी में मुल्क जे सभ खां वॾे मातमी जुलूस खे हैंडल करण जो क्रेडिट समूरी टीम ॾांहुं वञे थो। जुलूस में 10 लख माण्हू शिरकत कंदा आहिनि। तारीख़ी मातमी जुलूस दौरान किथे को रोड बंदि न कयो वियो आहे। वज़ीर आज़म इसाक़ डार चयो आहे त PP इत्तहादी आहे ऐं रहंदी। हुननि वज़ारतूं बि नाहिनि घुरियूं। नवाज़ शरीफ़ जी अडियाला जेल वञण वारी ॻाल्हि दुरुस्त नाहे। मुस्लिम लीग नून खे पार्लियामेंट में सादी अक्सरियत मिली चुकी आहे। सादी अक्सरियत मिलण बावजूदि ॾुखे वक़्त में साथ ॾींदड़ पीपल्स पार्टी जो साथ न छॾींदा। पाकिस्तान जंग दौरान भारत खे न विसरंदड़ सबक़ सेखारियो आहे। भारत सां जंग दौरान पाक फ़ौज जहाज़ तबाह कया। फ़ौजी ऐं सियासी क़यादत मुल्क जो कामयाबी सां दिफ़ा कयो। ईरान सम्झी वियो आहे त पाकिस्तानी संदसि सचो दोस्त आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्किया जे सदर रजब तय्यब एर्दोग़ान ऐं आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियव जे ख़ुशगवार मूड में ॻाल्हि ॿोल। आज़रबाईजान जे सदर जी वज़ीर आज़म ऐं तुर्किया जे सदर के ख़ानकंदे जे तारीख़ी इमारतुनि बाबति ब्रीफिंग। टिनी अॻवाननि जो हथ में ॾेई पाकिस्तान, तुर्किया ऐं आज़रबाईजान विच में मिसाली लाॻापन ऐं ॿधीअ जो इज़हार। आज़रबाईजान जो सदर इल्हाम अलियव पाण गाॾी ड्राइव करे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मांझंदे में आंदो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी यादि में मातमी जुलूसनि जो सिलसिलो जारी। रोड़ी में 500 सालनि वारो क़दीमी 9 ढालनि वारो मातमी जुलूस रवां दवां। कराची में निश्तर पार्क खां निकितल मातमी जुलूस हुसैनिया, ईरानिया ते नहर। हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस ऐं मजलिसूं बर्पा। हर पासे या हुसैन जो सदाऊं। सूबाई घर वज़ीर ज़िया हसन लंजार चयो आहे त आलमी हालतुनि सभु सिक्योरिटी इंतज़ाम वधीक सख़्त करे मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल कई वई आहे। थ्रेड्स बाबति ॿुधाए नथो सघिजे। सिंध जा माण्हू मुकमल तौरु मुतहद आहिनि। सूबे जी हिफ़ाज़त कई वेंदी। आलमनि खे मज़हबी भाईचारे जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। सूबाई घर वज़ीर ज़िया हसन लंजार, मेयर मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध गुलाम नबी मेमन तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो।
ज़ियाउल हक़ जे आमरीत में मुल्क जे पहिरिएं चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत ते राताहे खे 47 साल मुकमल। बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त 5 जुलाई ते अवामी हुकूमत ते राताओ आणी मुल्क खे ऊंदहि में धिके वियो। क़ौम में नफ़रत ऐं विराइण जे विच जा असर अॼु बि सियासी समाजी ऐं क़ौमी शऊर ते वाज़िह आहिनि। अमरीकी रियासत टेक्सास में ॿोॾ तबाही मचाए छॾी। 24 ॼणा अजल जो शिकार। समर कैंप में मौजूद निंगरिन समेत 25 ॼणा गुम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आज़ादी जे ॾिहाड़े ते पेश ईंदड़ वाक़े खे हैरान कंदड़ ऐं ख़ौफ़नाक करार ॾेई छॾियो। मोरे भरिसां गुरबत बुख ऐं बदहाली सबब सिंधु दरिया में टपो ॾींदड़ औरत जी निंगरीअ जो लाश हथ न अची सघियो। ॻोठ बिजाराणी लगाराणी वासी औरत फज़ीला लगारी जी निंगरीअ जो मड़ हथ न अचण ते इलाइक़े में ॾुख जी लहर। औरतुनि तरफ़ां सिंधु दरिया जे किनारे क़ुरान पाक जो विर्द। वारसनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया निंगरीअ जो लाश ॻोल्हण में कंहिं बि क़िस्म जी मदद न करे रही आहे। लाड़कानी जी शेख ज़ैद अस्पताल में अगवा थियल ताज़ी ॼावल ॿाड़ी बाज़ियाब न थी सघी। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो जिना चौक ते धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अञा ताईं मुख़बिर निंगरी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। ॿाड़ी खे अगवा कंदड़ औरत बाबति का बि ख़बर न पइजी सघी आहे। हैदराबाद सेंट्रल जेल में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून जे कमदार जे क़त्ल केस में क़ैद जवाबदार पुरस्कार नमूने फ़ौत। फ़कीर मोहम्मद खोसे दिलि जो दौरो पवण सबबि दम ॾिनो। छोर पुलिस तरफ़ां मंशियात विकिरो कंदड़ खे रिश्वत एवज़ आज़ाद करण जो DIG में ख़ासि नोटिस वरितो। 2 पुलिस एहलकार मुअतिल। मंशियात विकिरो कंदड़ ॿीहर गिरफ़्तार। वाक़े जो केस दाख़िल। गढ़िया सील पुलिस पारां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल खीर जे वापारी खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गोलो दड़ो वारे इलाइक़े मां मुक़ाबले दौरान महमूद मंगरियो खे बाज़ियाब कराए वियो आहे। गाड़े भरिसां नंढे भाउ तां गोली छुटण सबबि वॾो भाउ मारिजी वियो। ॻोठ रज़ा मोहम्मद जतमे दरिया ख़ान जी हथियार साफ़ कंदे गोली छुटण सबबि मौला बख़्श जोत मौत जो खाज। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 2 निंगरियुनि समेत 4 ॼणा फ़ौत। जाम नवाज़ अली भरिसां मोटरसाइकिल ऐं डाटसन में टक्कर सबबि मासूम निंगरी औरत ऐं नौजवान फ़ौत। झोल भरिसां कार जे टक्कर में निंगरी दम धणियो हले गयो। PCB हाई परफॉर्मेंस जे डायरेक्टर आकिब जावेद चयो आहे त कंहिं बि फॉर्मेट में पाकिस्तानी टीम जी सूरत-हाल सुठी न आहे। ऑलराउंडर ऐं पेस बॉलरनि जे अंग में इज़ाफ़ो करणो आहे। टेस्ट चैंपियनशिप जो नओं सर्कल शुरू थियण वारो आहे। पाकिस्तान जा तमामु घणा चांस आहिनि। टेस्ट टीम जो ऐलान तमामु जल्द कयो वेंदो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे ऑलराउंडर शादाब ख़ान जे कुल्हे जी सर्जरी कामयाब। शादाब ख़ान जो चवणु आहे त संदसि कुल्हे जी इंजरी खां पोइ हाणे रिहैब जो मरहलो शुरू थींदो।